अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं अमीर हसन सोलंकी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाखड़ा टीवी खे लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु आऊं वञा पियो मलीर जे इलाइक़े में ॻोठ रमज़ान लासी ऐं मलाखड़ो तव्हांखे ॾेखारींदुसि ॻोठ रमज़ान लासी जो। ऐं अॼु हिकिड़ो ई मलाखड़ो उते रखियो वियो आहे ऐं थोरी देरि में हलंदासीं मलाखड़े तरफ़। मलाखड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। हीअ वीडियो तव्हांखे ॾेखारींदुसि ॿिनि पार्टनि में ऐं ॿिए पार्ट ॾिसण लाइ तव्हां सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो जीअं नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ॾे पुॼी सघे। हाणे हलूं था मलाखड़े तरफ़। मलाखड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। कॉलोनी लासी ॻोठ रमज़ान लासी ॻोठ में मलाखड़ो थी रहियो आहे जंहिंजी निगरानी में असांजे साहबनि जो मोहम्मद अली साहब जे हिन निगरानी में मलाखड़ो थी रहियो आहे ऐं जनाब इनाल अली साहब ऐं हिननि जूं महिरबानियुनि ते मलाखड़ो पहुचायो आहे ऐं क़ौमी राग खे किथां किथां बंदि घुराए मलाखड़ो कराइण खपे। चमन कॉलोनी मोहम्मद रमज़ान लासी जे ॻोठ में मलाखड़ो हले थो पियो। पहिरीं तमाम शुक्रिया सभिनी हाज़िर महिमान वॾी महिरबानी जेके अॼु बाइक जे मलाखड़े में कमु करे आया। भलो भलो हाणे तमाम माया नाल भली जोड़ी मैदान पे बाकायदे कबूतर उड़ाने तो खड़े तो बाजी कबूतर खास करी सदाम बना मेमन गोठ जिले छटे जो शकील खास करी उर्फ कबूतर जो तमाम भलो मुकाबलो मेमन गोठ छटे जिले जो मुकाबलो वो मुकाबलो दिल से मुकाबलो मुकाबलो
कबूतर रचियो मनागड़ो मचियो कश्मीरी हाजी कश्मीरी हाजी कश्मीरी कायम जतियो जोको धंधा चलेतो कश्मीरी कश्मीरी मनवार वालो कश्मीरी होशियार कश्मीरी वाह कश्मीर ऐसे मुकाबलो जबरदस्त मुकाबलो हाजी कश्मीरी दिखी तो बने इसमें चक्रो तकबा कश्मीरी सुभान कलोड़ो कोनी बलाकर में हाजी मंजूर से मित्रों ने बोले हसा हसा गुलाम सिंह कासकरी गुलाम सिंह कुर्सी दिए रही है 12 रंगना लो कुर्सी दे दो ये कुर्सी आवाज लाए होशियार गुलाम सिंह मुरफत मल्लेदी मुकाबले सकते को हदरी जोड़ी मैदान में मौजूद है को मजे बल्ला कबूतर हिते रखियो एवढे
मुख्तार अलमाड़ी ऐं ज़िले कटनी जो सदर रजब वारी जो हथ ज़रूर दिया होशियार अलमाड़ी ऐं फांचो मल्हारी आबाजार कचिया खास ऐलान मुंहिंजा दोस्तों अॼु रईस शाहनवाज़ रिंद सां पहुतो आहे जेको बल पंहिंजा मेला लॻाईंदो आहे मना कराईंदो आहे उन 500 रईस शाहनवाज़ रिंद साहब जी महिरबानी लॻे ताड़ी जमानी होशियार जी होशियार जमानी ये अमीरन जिनके लौटन वाला के नाम आई मल्लन के नाम ये रईस शाहनवाज़ रिंद साहब वाह 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 जमाली वाह जमाली इनते गोलदस्ते आई रजा कते रईस हद बच्चा पहलवान गोलदस्तो खास के लिए पहलवान गोलदस्तो इनते रईस शाहनवाज़ रिंद साहब जा 200 रुपए ना चले करो ही जो लोग दबारिया ऐसा सुनने की बता चले मुकाबला पहलवान गोलदस्तो रजा की मदद है मुकाबला सब मुकाबला अजय साहब आई मोहम्मद अमीन लासी साहब की मेहरबानी जिन्हें मेले के मचायो मना करेंगे कितना मत बुराए बड़ा खर्च करे हाय 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 वाह को जो लगे ताड़ी हाजी मंजूर हुसैन साहब की मेहरबानी जेके मना के पता गुलाम से खास के साथ आई माड़ी गुलाम से खास के साथ मेहरबानी जो पता मना के बड़ी मेहरबानी गुलाम से खास के साथ बजी हद बजिया वाह बच्चे बुढ़ा अरे बेटा जमा कर पड़ेगा होशियार बच्चा मन लग मुकाबला भाई